शेरियार शहर ते कातलाने हमले बाद DIG पीर मोहम्मद शाह ऐं SSP हफ़ीज़ बुगटी जी हिक ॿिए लॻल इल्ज़ाम जी जांच शुरू कई वई आहे। आवां त AIG इमरान याकूब मिनास जी सरबराही में जुड़ियल टे रुकनी कमेटी अॻूणे SSP घोटकी हफ़ीज़ रहमान बुगटी खे सुभाणे तलब करे वरितो। कमेटी अॻूणे DIG पीर मोहम्मद शाह ऐं कातलाने हमले में बची पियल अॻूणे MPA शेरियार शहर जो बयान बि रिकॉर्ड कंदी। त जांच कमेटी ॿिन्ही पुलिस ऑफिसर जी हिक ॿिए जे लॻायल इल्ज़ामनि जी जांच करे हफ़्ते अंदरि रिपोर्ट IG खे पेश कंदी। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची खां हबीब जमाली। जी हबीब, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल, अॻूणे DIG सखर ऐं SSP घोटकी हफ़ीज़ रहमान बुगटी तरफ़ां जेकी हिक ॿिए मथां इल्ज़ाम लॻाया विया, उन्हनि इल्ज़ामनि जी जांच जे लाइ जुड़ियल कमेटी बाज़ाब्ता तौर ते जांच शुरू करे छॾी। एडिशनल IG इमरान याकूब मिनास जी सरबराही में हिन जांच कमेटी सुभाणे हफ़ीज़ रहमान बुगटी खे तलब करे वरितो। हफ़ीज़ रहमान बुगटी जो जेको बयानु आहे उहो रिकॉर्ड कयो वेंदो। उन खां अलावा जेको आहे कमेटी शहरियार शहर जो बयानु बि रिकॉर्ड कंदी। पीर मोहम्मद शाह जो बयानु जेको आहे उहो बि रिकॉर्ड कयो वेंदो। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिन्ही ऑफिसरनि हिक ॿिए ते संगीन इल्ज़ाम लॻाया हुआ। पीर मोहम्मद शाह जेको आहे उन IG सिंध खे ख़त लिखी हफ़ीज़ रहमान बुगटी ते इल्ज़ाम लॻाया त हू धाड़ियलनि सां राब्ते में आहे, धाड़ियलनि खे एंगेज करण जी कोशिशि करे रहियो आहे, धाड़ियल पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस आहिनि ऐं अहिड़ो अमल जेको आहे उहो ख़तरनाक आहे, पुलिस डिपार्टमेंट जे लाइ नुक़सानकार ऐं बदनामी जो सबबु बणियल आहे। अहिड़े ख़त खां पोइ जेको आहे हफ़ीज़ रहमान बुगटी बि मीडिया टॉक करे संगीन इल्ज़ाम लॻाया ऐं चयो त हिते जेको आहे शकूर लाखो जेको गिरफ़्तार हींअर शहरियार शहर ते कातलानी हमले वारे केस में उहो निजी फोर्स हलाईंदो आहे। उन खां अलावा हफ़ीज़ रहमान बुगटी जेको आहे उन DIG ते जेको आहे संगीन इल्ज़ाम लॻाया। हिन मामले में जेको आहे सिंध हुकूमत नोटिस वरितो ऐं ॿिन्ही ऑफिसरनि खे उहिदनि तां हटाए रिपोर्ट करण जी हिदायत कई वई। उन खां पोइ IG सिंध तरफ़ां ही कमेटी जोड़ी वई। हिन कमेटी हाणे बाज़ाब्ता तौर ते जेका जांच आहे उहा शुरू करे छॾी आहे। कमेटी खे टास्क मिलियल आहे त उहा जांच करे त आख़िरी वक़्त में जेको आहे पीर मोहम्मद शाह ऐं हफ़ीज़ रहमान बुगटी में वर्किंग रिलेशनशिप कीअं हुयो, छा उन्हनि में एतमाद हुयो, उन्हनि जा तलुकात कीअं हुया, ख़ासि करे ऑपरेशन वारे मामले में। उन खां अलावा कमेटी खे इहो टास्क आहे त उहा कमेटी जेका आहे शहरियार शहर ते हमले ऐं हुन हमले पोयां जेकी लिकल राज़ आहिनि उन्हनि खे पधिरो कंदी। कमेटी जेका आहे उहा पीर मोहम्मद शाह जे ख़त जी बि जांच कंदी जेके इल्ज़ाम ख़त में लॻाया विया। गॾोगॾु हफ़ीज़ रहमान बुगटी जेकी मीडिया टॉक ज़रिए इल्ज़ाम लॻाया उन्हनि इल्ज़ामनि जी बि कमेटी जांच कंदी। हिन वक़्तु जेको आहे कमेटी बाज़ाब्ता तौर ते जांच शुरू करे ॾिनी आहे ऐं हफ़ीज़ रहमान बुगटी खे सुभाणे बयानु रिकॉर्ड करण जे लाइ तलब कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ हबीब जमाली।